प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू। मां हैदर कादरी हैदरी माण्हू आहे, अॼु जामशोरे में हुन सां गॾु वेठो आहियां। ऐं हैदर कादरी जो तारीफ़ सॼी सिंध सॼी दुनिया जिथे बि सिंधी माण्हू सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था, सिंधी ॿोली सम्झनि था, सिंधी ॿोली पढ़नि था, उहे हैदर कादरी जे नाव खां ज़रूरु वाक़ुफ़ु हूंदा। हैदर कादरी जो जेकॾहिं आउं वेही हरूभर को तारीफ़ करायां त ईअं हूंदो ॼण सिज खे ॾींहं ॾेखारण। मामा माशाल्लाह मामू असां सां प्यारु कंदो आहे ऐं मामा लालू असांजो सीनियर आर्टिस्ट दोस्त बि रहियो आहे। सो हिन वक़्तु इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे, मां ई काफ़ी फोर्स कंदो हुउमि त मामा तव्हां थोरो पंहिंजे यूट्यूब चैनल ते पंहिंजी एक्टिविटी कयो, छो त पूरी दुनिया में जिथे जिथे बि आर्टिस्ट हॉलीवुड खां वठी वेंदे बॉलीवुड जा स्टार्स बि उहे यूट्यूब ते पंहिंजी पंहिंजी एक्टिविटी ॾेखारनि था, कंदा आहिनि। सो मामे जी कमी महसूसु थिए पई। सभ खां पहिरियां त मामा लालू उर्फ़ अब्दुल मनान अब्बासी साहब खे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था त मामो, छो त मामे जे लाइ मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त हीउ जेको वीडियो शूट असां कंदा आहियूं, मामो न सिर्फ़ु रुॻो कॉमेडी आर्टिस्ट रहियो आहे, पर ही ऑफ द कैमरा हिकिड़ो ज़बरदस्त डायरेक्टर पिणु रहियो आहे। काफ़ी दफ़ा डायरेक्शन में बि हिननि कया आहिनि। सो मामा जेको कमु कंदो न, मूंखे उमेदु आहे त उहो ॾाढो सुठो कमु कंदो ऐं मामो सुठी शॉर्ट डिवीज़न सां गॾु ईंदो ऐं बहितरीनु कमु कंदो। त मामा मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त मामो हाणे कुझु रंग ॾेखारींदो पंहिंजा। हूअं त टेलीविज़न ते असां हूंदा आहियूं त भई के हिकिड़ियूं पाबंदियूं हूंदियूं त हे हिकिड़ो दाइरो आहे, हे भलो कमु कयो ऐं कारो चश्मो जहिड़ो अंधो रेल में पियो थो पिने, हाणे भलो कमु कयो। हा तव्हां बि पिनो। सो मामू ॾाढो सुठो कमु कंदो ऐं फुल फ्लेज थी पाण आज़ादु थी करे कमु कंदो ऐं काफ़ी पढ़ियो कढ़ियो माण्हू आहे, इन खे काफ़ी ख़बर आहे फील्ड जे हवाले सां त कमु कीअं थींदो आहे ऐं कीअं कबो आहे। मामा वॾी उमेदूं आहिनि ऐं ईअं आम सादो लफ़्ज़ चवां, माना सादो लफ़्ज़ इस्तेमालु कयां त मश्करनि जो अॻुवाणा सभिनीनि खां सीनियर आहे। ऐं उन दौर खां वठी जॾहिं सिर्फ़ु हिकिड़ो PTV चैनल हूंदो त मामे वारनि जूं ऑडियो कैसेट्स ईंदियूं हुयूं, मामा लालू उन दौर खां वठी हिननि कमु कयो आहे। काफ़ी तमामु वॾो कमु, तमामु ज़बरदस्त कमु। ऐं तव्हां जहिड़ा दोस्त मामे खे ज़रूरु सपोर्ट कजो, मामे लालू खे ज़रूरु सपोर्ट कजो, छो त हिक ॿिए खे सपोर्ट करण सां काफ़ी कुझु बहितर थिए थो ऐं हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे, हिकिड़ो उत्साह पैदा थिए थो। ऐं आउं तव्हांजो उहो ई अब्दुल मनान अब्बासी मामा लालू आहियां। सॼी ज़िंदगी तव्हांजे चहिरनि ते मुर्कूं ॾिनियूं अथमि ऐं हैदराबाद मूंखे चयो त अचो सभु गॾिजी सिंध जे माण्हुनि खे, पंहिंजे परस्तारनि खे, पिरी प्यारनि खे, यारनि खे असीं बि सभु गॾिजी चऊं था। मां बि चवंदुसि उन्हनि खे त हीउ जेको मुंहिंजो चैनल आहे उनखे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो, ज़रूरु लाइक कयो, सब्सक्राइब कयो। जेकॾहिं मामो सुठो कमायो तव्हांखे वापसि कंदो, कुझु न कुझु वापसि कंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन महिल हैदर कादरी आहीं, तेज़ाब सिंधी न थिजांइ। छा यादि ॾियाराए छॾी, कुआड़ी ॾिनी आहे ठपराइण लाइ, हरूभरू ॾिस। हाणे त कुआड़ी कान ईंदी न बाबा, हाणे त न ईंदी, पर जेको ग़लति कमु कंदो कुआड़ी उन ते इस्तेमालु थींदी। ख़बरदार यूट्यूब चैनल खे जेकॾहिं ग़लति इस्तेमालु कई, धरतीअ लाइ इस्तेमालु करिणो आहे, न त ॿांह न हूंदे ई तव्हां। मूंखे धरती आयशू घणा थी विया आहिनि, सॼे ॾे ॿिया सभु कम। पंहिंजे वतन जी ॻाल्हि कर, पंहिंजनि मसइलनि जी ॻाल्हि कर, माण्हुनि जी ॻाल्हि कर। ईमान अल्लाह, मां पंहिंजी ज़ाल जी ॻाल्हि न कंदुसि, पंहिंजे सिंध जे वतन जी ॻाल्हि कंदुसि। बाबा उनजी बि कर ॻाल्हि, उहे बि पंहिंजा बच्चा आहिनि, उहे काॾे कंदे बाक़ी। हेॾे ॻाल्हि ॿुध, हे बग़ैर आङुरियुनि जे माण्हू ॾाढो किनो लॻंदो आहे। तिखी कॾहिं कराई थी? तिखी कराई आहे, पर सॼणनि लाइ न, दुश्मननि लाइ। सो आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। ऐं मूंखे इहा उमेदु आहे त तेज़ाब सिंधी हिकु किरदार जे हैसियत सां सिंध जा मिरू मारींदो। हा हा हा।